वायसाप्राव खबर सर सविजारिया खबर शेयर सतराले खां सिंध के मुख्तलिफ शहर में धरना जारी। 2 ॾींहं गुज़रण बावजूद भी साफ़िन वकीलन सोशल वर्करन समाजी वर्करन हिम्मत न हारी। अफ़सोस सां चवण थो पए त पुलिस आख़िर पंहिंजे नाइजादनि ते लही आई। पका चांगा में साफ़िन के कवरेज मथां आसूगस जा शोला हलाया विया ऐं फेरिंग कई वई। मोरे में पिण धाणनि ते पुलिस जी चढ़ाई, केतिरा ई कारकुन ज़ख़्मी ऐं पंहिंजे कारकुननि में भॼी विया। हवाई फेरिंग जारी। अहिड़े रीति ई मोरे में, पका चांगा में, सखर में, सिंध के मुख्तलिफ शहरनि में पंहिंजो पुलिस जो सुबुह सां अटाला पहुचण शुरू थी विया ऐं मुख्तलिफ जेके धरना लॻल हुआ मेरान हाईवे नेशनल ते पिण पुलिस जी चढ़ाइयूं जारी। मोरो, पका चांग, मेरान हाईवे, सखर ऐं मुख्तलिफ सिंध के शहरनि में पुलिस पंहिंजे जेको कटोर ते लही आई ऐं आसूगैसनि जो इस्तेमालु हवाई फेरिंग सां गॾोगॾु कारकुननि ते ऐं धरणे वेठलनि ते पिण नाइजादी जारी लॻी पयूं आहिनि। नाज़रीन, तव्हांखे ॿुधाईंदा हलां सिंधी दरिया मां शकीनाउनि ख़िलाफ़ वकीला बिरादरी तरफ़ां बबोले खे धाणे खे 2 ॾींहं गुज़रण बावजूद भी पुलिस पंहिंजी नाकामी लुकाइण जे लाइ, इंतज़ामिया पंहिंजे नाकामी लुकाइण जे लाइ आख़िरकार पंहिंजे हरकतुनि ते लही आई। सिंध के मुख्तलिफ शहरनि में सुबुह सां ई अटाला पहुचण शुरू थी विया आहिनि। पुलिस सां गॾु रेंजर्स सां गॾु सिविल सोसाइटी जा माण्हू ऐं सिविल कपड़नि मां